अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरन बाईपास ते हज़ारे रुपयनि जे मालियत जूं सरकारी दवाऊं, जिन में सवें बोतलूं दवाउनि जूं ऐं सवें टेबलेटनि जा पत्ता मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा आहिनि, जिन में पेन किलर, ताक़त ऐं बेबूदा आबादी दौरान कम ईंदड़ तोड़े ॿार रोकण लाइ इस्तेमाल थींदड़ दवाऊं शामिल आहिनि। गसता ईंदड़ वेंदड़ माण्हुनि दवाउनि जा ढेर ॾिसी सहाफ़ियुनि खे इतला कयो, जिन क़ौमी शाहराह ते पहुची दवाउनि जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं रिकॉर्ड कयूं। जंहिं बाद तालका अस्पताल सकरन जे अॻूणे MS डॉक्टर नसीर अहमद मेमण ॼाणायल हंध ते पहुची दवाउनि जी चकास करण बाद पंहिंजे कब्ज़े में करे तालका अस्पताल सकरन जे रिकॉर्ड में जमा करायूं। डॉक्टर नसीर मेमण मीडिया के तफ़सील ॿुधाईंदे चयो त दवाउनि में घणाई बेबूदा आबादी वारे खाते जूं आहिनि, जिन जो मुद्दो पिणु हलंदड़ आहे। जांच करे रहिया आहियूं त दवाऊं कीअं फिटी कयूं वयूं। बाक़ी हिकु ॻाल्हि क्लियर आहे त दवाऊं तालका अस्पताल सकरन जूं न आहिनि, छाकाणि जो असीं ख़ुदि केतिरनि ई सालनि खां दवाउनि जे खोट सबबु परेशान आहियूं। हुन उहो बि चयो त 2 साल अॻु बि अहिड़े क़िस्म जी कार्रवाई थी हुई, जंहिंमें पिणु दवाऊं रोडनि ते उछलायूं वयूं हुयूं। ही ॿियो वाक़ियो आहे। असां पंहिंजे बाला ऑफिसरनि ताईं सूरत हाल जा तफ़सील पहुचाए छॾिया आहिनि, जेके वधीक जांच करे रहिया आहिनि।